माई तुझो दिमाग़ त ख़राब ना है? इए मुखे अखियूं फाड़े फाड़े छो थी ॾिसी? माई झल पिंड जे वात के ऐं तो कना डिजां की नथी। मूंसां वधीक टर न कर। मां ये अखियूं कढी छॾींदी साईं। हलड़ी हल हुजने काकत त मूंखे बि हथ लाए ॾिस। हाँ त आऊं तुंहिंजी ख़बर की न। अॼु तूं मुंहिंजे हथां मार खाईंदी आहे। अलाए छो मूंखे ईअं लॻे थो। मोह जा हथ बि भगल कीमें हिको हणंदे त आऊं बि तोखे हीॾा हणंदसि ॾा। ऐं जेतिरी तुंहिंजी इज़त थी रखां वेतो तुंहिंजो मन वधंदो थो वञे। ही रन ॾिस ही आई एतिरो टांडो करण हाणे रधणे जी मालिकियाणी बणिजी वेठी आहे। पंहिंजी शिकल ॾिठी अथई आईने में जो वेठी वात थी हणी न मुंहुं न मोहांडो। पिंड ॾाढी मोर आहीं जो मोह मंझा थी कुआर कढी। इहो त ॿुधाए कॾहिं सुर सां मुंहुं धोतो अथई जो वेठी लए थी करी। रन कुझु शर्म कर मोह जहिड़ी थी त तॾहिं तोखे मना। हा तोह जहिड़ी मां शल न थियां चरी त न थी वई आहीं जो पाण खे मूंसां थी भेटी। कीअं नहीं तूं बि चोॾीअं जो चंड ई निभागी रन लाइ किथां अची मुंहिंजे मथे में लॻी आहे। इहा ख़बर त मां तोखे अॼु ॾेई छॾींदसि। आहे तोखे हल हल किनी रन हल मर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।